रानीपुर रिपोर्टर मदद अली सोलंकी रानीपुर भरसां गोड़ झंडो मशाक में इंडस कम्युनिटी एम्पावरमेंट फाउंडेशन तरफां 600 मुस्तक गरीब बेवा औरतुन ऐं माज़ूरनि में रमज़ान मुबारक जी राशन पैकेज तहत राशन तक़सीम कियो वियो। 10,000 मुस्तक माण्हुनि में राशन तक़सीम करण जो टारगेट मुकम्मल। रिपोर्ट मूजिब रानीपुर भरसां यूसी झंडो मशाक जे गोड़ झंडो मशाक में इंडस कम्युनिटी एम्पावरमेंट फाउंडेशन तरफां रमज़ान शरीफ जे बाबरकत महीने में सोडरा वसाण नगरेजा मला जमानी जूना सहता जामड़ा शेख सोलंकी पल बिरादरी जे 600 गरीब बेवा औरतुन ऐं माज़ूरनि में रमज़ान मुबारक राशन पैकेज तहत राशन तक़सीम कियो वियो। उन मौक़े ते गरीब बेवा औरतुन ऐं माज़ूरनि इंडस कम्युनिटी एम्पावरमेंट फाउंडेशन खे चयो त असांजी निहायत शुक्रगुज़ार आहियूं इंडस कम्युनिटी एम्पावरमेंट फाउंडेशन जो जंहिं रमज़ान शरीफ जी बाबरकत महीने में असां ग़रीबनि जी साड़दी ऐं मदद कई आहे।